नाज़रीन असां सां हिकु अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं त वफ़ाक़ी बजट जे हवाले सां मुख़ालिफ़ धुर गॾियल इजलास तलब करे वरितो आहे। नाज़रीन बजट सेशन खां अॻु मुख़ालिफ़ धुर जो गॾियल इजलास ॿिनि पहिरनि जो 3:30 वॻे थींदो। नाज़रीन इजलास में नवाज़ लीग, पीपुल्स पार्टी, JUI, BNP मैंगल ऐं ॿियनि मुख़ालिफ़ धुर जी पार्टियुनि जा मेंबर शरीक थींदा। मुख़ालिफ़ धुर जे गॾियल इजलास में वफ़ाक़ी बजट जे हवाले सां हिकमत अमली जोड़ी वेंदी। दफ़ो ॿीहर अव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त वफ़ाक़ी बजट जे हवाले सां मुख़ालिफ़ धुर गॾियल इजलास तलब करे वरितो आहे। नाज़रीन बजट सेशन खां अॻु मुख़ालिफ़ धुर जो गॾियल इजलास ॿिनि पहिरनि जो 3:30 वॻे थींदो। नाज़रीन इजलास में नवाज़ लीग, पीपुल्स पार्टी, JUI, BNP मैंगल ऐं ॿियनि मुख़ालिफ़ धुर जी पार्टियुनि जा मेंबर शरीक थींदा। मुख़ालिफ़ धुर जे गॾियल इजलास में वफ़ाक़ी बजट जे हवाले सां हिकमत अमली जोड़ी वेंदी। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया नाज़रीन त वफ़ाक़ी बजट जे हवाले सां मुख़ालिफ़ धुर गॾियल इजलास तलब करे वरितो आहे। नाज़रीन बजट सेशन खां अॻु मुख़ालिफ़ धुर जो गॾियल इजलास ॿिनि पहिरनि जो 3:30 वॻे थींदो। इजलास में नवाज़ लीग, पीपुल्स पार्टी, JUI, BNP मैंगल ऐं ॿियनि मुख़ालिफ़ धुर जी पार्टियुनि जा मेंबर शरीक थींदा। नाज़रीन मुख़ालिफ़ धुर जे गॾियल इजलास में वफ़ाक़ी बजट जे हवाले सां हिकमत अमली जोड़ी वेंदी।